नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो में मंशियात के विक्र खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गोठाणनि पारां 23 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। गोठाणनि जो चवणु आहे त गोठ मां मंशियात जा अॾा ख़त्म कराए बेचैनी ख़त्म कई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो मंशियात के विक्र खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गोठाणनि पारां 23 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। गोठाणनि जो चवणु आहे त गोठ मां मंशियात जा अड्डा खत्म कराए बेचैनी खत्म कई वञे। अवां खे अपडेट कंदा हलूं त नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विक्र खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो में मंशियात के विक्र खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गोठाणनि पारां 23 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। गोठाणनि जो चवणु आहे त गोठ मां मंशियात जा अड्डा ख़त्म कराए बेचैनी ख़त्म कई वञे। नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो में मंशियात के विक्र खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श आगाह कजो, गोठ नसीराबाद में गोठ 70 फुलपोटो जे रहवासिन जेको आहे मंशियात जे विक्र खिलाफ एहतजाज कयो आहे। छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल ही एहतजाज गुज़िरियल 20 ॾींहनि खां रोज़ानी जी बुनियाद ते जारी आहे। गोठ 70 फुलपोटो जंहिंमें गाजीखाड़ थाणे जी हद लॻे थी, उते मंशियात जो अॾो क़ाइमु थियल आहे जेको काफ़ी सालनि खां लिमिड़ आहे। उन अॾे जे ख़िलाफ़ जॾहिं गोठाणनि एहतजाज कयो त पहिरियों त उन्हनि मथां उन्हनि मंशियात फ़रोशनि हमलो करायो आहे ऐं उनखां पोइ मुसलसल इन्हनि खे धमकी ॾिनी थी वञनि त असांजे ख़िलाफ़ तव्हां एहतजाज न कयो। ऐं हीउ जेको एहतजाज आहे अॼु 21 ॾींहं में दाख़िल थी चुको आहे, पर पुलिस कंहिं क़िस्म नोटिस थियण लाइ तयारु कोन्हे ऐं इन मंशियात जे अॾे जे ख़ात्मे लाइ इहो ऐलान कयो वियो हुयो त इन ॻोठ में पुलिस पिकेट बि क़ाइमु थींदी, मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल कया वेंदा, पर उन ते कंहिं क़िस्म जो अमल न थियो। न पुलिस पिकेट क़ाइमु थी, न वरी का गिरफ़्तारी थी ऐं गोठाणा अॼु बि औरतुनि ॿारनि समेत सरापा एहतजाज बणिजी हिते धरणो हणी वेठा आहिनि तालका प्रेस क्लब जे अॻियां, जिते उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजा नस्ल तबाह थी रहिया आहिनि। मंशियात जे करे असांजो नौजवान नस्ल स्कूलनि बजाए मंशियात जे अॾनि ते बीठो आहे। इंतिज़ामिया नोटिस वठे ऐं असांजे ॻोठ मां ही मंशियात जो अज़ाब ख़त्म कराए। जी अल्लाह बख्श अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। मज़ीद हम ख़बर शामिल कंदासीं त वज़ीर आज़म